कराची जे रहवासियुनि जी हमेशा इहा शिकायत रहंदी आहे त हिते कानून रुगो ग़रीबनि लाइ आहे ऐं अमीर तबिको कानून खां अजो आहे। वीआईपी कल्चर हूअं बि कराचीअ जे रहवासियुनि लाइ परेशानीअ जो सबबु बणिजंदो रहंदो आहे, पर ॻाल्हि परेशानीअ खां जानी नुक़सान ताईं पहुची वञे त इहो हुकूमत ऐं कानून लागू कंदड़नि लाइ सवालिया निशान बणिजी वेंदो आहे। ताज़ो कराची में हिकु वीगो गाॾी सवार ॿिनि मोटरसाइकिलुनि खे टकर हणी कढियो ऐं इन गाॾीअ ते सरकारी नंबर प्लेट वाज़े नज़र अची रही हुई। इन मां अंदाज़ो थिए थो त गाॾीअ जो ड्राइवर कंहिं वीआईपी जी औलाद हो जंहिंखे रोड ते गाॾी हलाइण लाइ लाइसेंस या 18 सालनि जी उमिरि हुजण खां छूट हासिल हुई। उसको यहाँ किडनैप करके बच्चा ले आया पुलिस वाले को, ये गाड़ी वो तो बोला मामला वहाँ है। अब ये काफी देर होगी, इसको आप सेक्शन पे तो जाने दो, इसको सेक्शन में ले जाओ, इसको जाओ ले जाओ, आप भी चलो, आप ले जाओ। कराची जे शाहराह फैसल ते 12 सालनि जे छोकिरे पंहिंजी वॾी गाॾीअ सां फुटपाथ ते ॿिनि मोटरसाइकिलुनि खे टकर हयो। तंहिं बाद इहा गाॾी ट्रैफ़िक में फाथल रही। जेकॾहिं ट्रैफ़िक न हुजे हा त शायदि इहो छोकिरो गाॾी भॼाए फरार थी वञे हा, पर मौक़े ते मौजूद माण्हुनि ट्रैफ़िक एहलकारनि खे सॾियो ऐं पाण बि वीडियो रिकॉर्ड कई। इधर आ जाओ, आप इधर आ जाओ, उधर ये गाड़ी और बच्चा दोनों मंगवा रहे हैं। ये देख लीजिए नंबर प्लेट नहीं लगा हुआ, ठीक है, ठीक है। गाड़ी देखिए पूरी टिंट है, आ जाए देखिए। ड्राइवर अंदर बैठा हुआ है ना, उसका शादी कार्ड भी नहीं है, ठीक है। अभी पीछे 12 सालनि जे छोकिरे जे दिफ़ा लाइ कुझु देर खां पोइ ॿी गाॾीअ में सवार हिकु शख़्स बि पहुतो जेको खेसि कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि यानी ट्रैफ़िक एहलकारनि खां बचाए रहियो हो। ट्रैफ़िक एहलकार इहो सम्झी चुका हुआ त हीउ कंहिं वीआईपी जी औलाद आहे जंहिंमें फौरी तौर ते हथु नथो विझी सघिजे। इन लाइ काफ़ी देर ताईं ख़ामोश बीठल रहिया हुआ। ले जाओ, गाड़ी निकाल ले, गाड़ी में जा रहा है, बाहर आ जाओ, बाहर आ जाओ, बाहर आ जाओ। गाड़ी कैसे निकाली? चलो हमारे अब्बा के साथ बात कर रहा हूँ, तुम गाड़ी निकालो यहाँ से। आओ इधर आओ, वीडियो बन गया दोस्तों, हमारे लोगों को कैसे गाड़ी उठाई यहाँ से नहीं मतलब गाड़ी क्या दे रहे हो? कोई बंदा मारा, कोई बदतमीजी नहीं करना, कोई गाड़ी को नहीं करना, गाड़ी का नंबर बना दे दिया। दिखाओ इनकी वीडियो बनाओ बच्चों की। ओ भाई वाक़े खां पोइ कहिड़ी कानूनी कार्रवाई थी, छा छोकिरे खे जेल हवाले कयो वियो या को केस दाख़िल कयो वियो, इन बाबति ॿिया तफ़सील साम्हूं नाहिनि आया, पर साम्हूं आयल वीडियो ज़रूर सवाल उथारे रही आहे। सवाल इहो पैदा थिए थो त छा को बि नंढी उमिरि जो नौजवान पंहिंजी ग़फ़लत सबबि ख़ानदाननि जूं ख़ुशियूं तबाह करे सघे थो? जंहिंखे कानूनी तौरु गाॾी हलाइण जी इजाज़त नाहे, उन्हनि वीआईपीज़ ख़िलाफ़ कानून हरकत में छो नथो अचे? ॿिनि हयातुनि खे ख़तरे में विझंदड़ छोकिरे खे कानून जे कटहरे में छो नाहे आंदो वियो? अहिड़ा हादसा जिते नौजवाननि खे ट्रैफ़िक कानूननि ते अमल करण, ड्राइविंग जी अहमियत जी ज़िम्मेवारीअ जो शऊर उजागर करण जी ज़रूरत ते ज़ोर ॾियनि था, उते अहिड़नि छोकिरनि जे वालिदेन जी बि ज़िम्मेवारी थिए थी त हू अहिड़नि कानून खां गाफ़िल छोकिरनि खे गाॾियूं हलाइण जी छूट न ॾियनि। कानून लागू कंदड़ इदारनि खे बि अहिड़ा क़दम खणण जी ज़रूरत आहे जंहिंसां रोडनि ते वन व्हीलिंग वीगो गाॾियुनि सां मोटरसाइकिल वारनि खे टक्कर हणण जे वाक़िअनि जो ख़ात्मो आणे सघिजे। छो त हर फ़र्द जी ज़िंदगी क़ीमती हूंदी आहे। हर शहरी जो बि इहो फ़र्ज़ु आहे त पंहिंजे भरपासे जे माण्हुनि जी हिफ़ाज़त खे यकीनी बनाइण लाइ हर मुमकिन कोशिशूं कनि। यादि रहे त इन खां अॻु लाहौर में हिकु नंढी उमिरि जे कार सवार ॿी कार खे टक्कर हणी हिक ई घर जे 7 भातियुनि खे अबदी निंड सुम्हारे छॾियो हो।